रहमान या रहीम या करीम रब ओ मुझा मौला ए करीम अज पेरी जुलहज अज जो रहमतुन वारो ॾींहुं अज जे ॾींहं ते पेरी जुलहज ते अम्मा बतूल सैयदा तैयबा ताहिरा फातिमतु ज़हरा सलामुल्लाह अलैहा ऐं मौला अली अलैहिस्सलाम जे अॼोको ॾींहुं शादी जी जेका मौला जी अॼु शादी जी तारीख़ आहे ओ मौला अम्मा बतूल ऐं मौला अली अलैहिस्सलाम जो वास्तो थिए अॼोको साईं अब्दुल रज़ाक सुमरो साईं जो ख़ैर शकील अहमद सुमरो साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा अल्लाह साईं अब्दुल रज़ाक सुमरो साईं खे साईं जे बचड़नि खे साईं जे पुटनि खे सभिनी घर वारनि खे अम्मा मिठी खे सिहत ऐं वॾी हयाती अता फरमा ओ मौला अब्दुल रज़ाक सुमरो साईं जे जेके बि दिलनि में जाइज़ तमन्नाऊं आहिनि उहे सभई पूरियूं फरमा साईं शकील अहमद साईं खे अम्मा बतूल जो वास्तो थी मौजज़े सां नौकरी अता फरमा इरशाद अहमद सुमरो साईं खे नौकरी अता फरमा इरशाद साईं जे अम्मा जी जल खे सिहत ऐं वॾी हयाती अता फरमा मां दिल जूं गुजरियूं ॻाल्हियूं मिठा तोखे न चवां त भला कंहिंखे चवां ओ मुंहिंजा करीम रब अॼु असां सभिनी जे दिलनि में जेके बि जाइज़ तमन्नाऊं आहिनि अली असगर जे सदके असांजे दिलनि जूं जाइज़ तमन्नाऊं पूरियूं फरमा ओ मौला जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा जेके बे औलादी आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा हर सुन्नी शिया मोमिन जे घर में लख सलवातूं पढ़ियूं वञनि या दुआ क़बूल फरमा ओ मौला अम्मा बतूल ऐं मौला अली अलैहिस्सलाम जो वास्तो थी ईरान जी क़यामत ताईं हर मोड़ ते ज़ाहिरी ऐं ग़ैबी मदद फरमा ईरान जे दुश्मन खे निस्तो नाबूद फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी